नाज़रीन, साइड सुपर हाईवे थाने जे हद फ़कीरा ॻोठ में चोरनि रिण ॿारे ॾिनो आहे। ईद वेझो ईंदे ई फ़कीरा ॻोठ मेन मार्केट गली नंबर 7 में दुकानदार बिस्मिल्ला ख़ान गोश्त वारे जूं 10 बकरियूं चोराए फरार थी हलिया विया ऐं धोबीअ जे दुकान जा ताला टोड़े 200 वाट जी बैटरी चोरी करे हलिया विया। अचो त दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। 14,000 जी बैटरी वठी आहियां। ग़रीब माण्हू सॼो ॾींहुं इस्त्री कयूं, राति कुंडा कटे बैटरी चोरी करे हलिया आहिनि। इन खां हफ़्तो ॾेढ पहिरियां हितां बकरा चोरी थी विया आहिनि हिन गली में। अलाए कहिड़ो आहे, कहिड़ो चोर पकड़नि। कमिश्नर साहब खे चऊं था, DIG साहब खे, पोइ ग़रीब जी मदद कयो वञे। नहीं गरीब माण्हू असां ऐं 2-3 ॾींहं थिया बैटरी चोरी थी वई आहे। गरीब माण्हू सॼो ॾींहुं। ये 1 हफ्ते पहले चोरी हुआ था, 10 बकरियां था। ये पीछे हमारे वाड़े से रात को निकाल के लेके गया है। 1 हफ्ते पहले चोरी हुआ था। 3,40,000 का माल था। ये वाकया 1 हफ्ते पहले हुआ है। अभी क्या कहेंगे, क्या मुतालबा है पुलिस से ये दरख्वास्त है, कोशिश कर ले, देख ले, यही है। नाज़रीन, तव्हां दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन्हनि जो चवणु हुयो त पुलिस ख़ामोश तमाशी बणियल आहे। हिन वक़्तु चोर ॿिरनि मां ॿाहिरि निकिरी करे सरियाम हथियार खणी दुकानदारनि समेत ईंदड़ वींदड़ खां फुर करे रहिया आहिनि। दुकानदारनि चोरी थियल 10 बकरियुनि जी क़ीमत 3,40,000 रुपया आहे ऐं बैटरी जी क़ीमत 27,000 आहे। दुकानदारनि जो मुतालबो कंदे चयो त असीं ग़रीब दुकानदार आहियूं, चोरी थियल माल वापसी करायो वञे। कैमरामैन गफ़ार मक्सीअ सां गॾु सरदार अली मक्सी, GNP न्यूज़, कराची।